ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़तर जे कौंसल जनरल मिशाल मोहम्मद अल अंसारी जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर कौंसल जनरल के फीफा वर्ल्ड कप जे मेगा इवेंट कराइण ते मुबारकूं ॾिनियूं। लियारी में वॾी स्क्रीन ते फुटबॉल ऐं शौक़ीननि जे पुरजोश हुजण ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। लियारी में पाण बि मैच ॾिसण वियो हुयसि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। जॾहिं त वॾे वज़ीर जो वधीक चवणु हो त लियारी जा नौजवान बुज़ुर्ग ऐं ॿार हज़ारे जे अंग में मैच ॾिसंदा आहिनि। अहम ख़बर आहे अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां क़तर जे काउंसिल जनरल मिशाल मोहम्मद अल अंसारी मुलाक़ात कई। वॾे वज़ीर काउंसिल जनरल खे फीफा वर्ल्ड कप जे मेगा इवेंट कराइण ते मुबारकबाद ॾिनी। लियारी में वॾी स्क्रीन ते फुटबॉल ऐं शौक़ीननि जे पुरजोश हुजण ते बि ॻाल्हियूं कई वयूं। जॾहिं त वॾे वज़ीर जो चवणु हो त लियारी में पाण बि मैच ॾिसण वियो हुयसि। लियारी जा नौजवान बुज़ुर्ग ऐं ॿार हज़ारे जे अंग में मैच ॾिसंदा आहिनि।